अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सी रहे हो एस टीवी न्यूज़ नजर विझूं था मर्जी अपडेट थी। खबर शामिल करे रहे सिजावल खां असांजी रिपोर्टर सलीम बागी जी रिपोर्ट। दड़ो थाने जी हद में बदनाम ॻोठ रटा तेज सिजावल पुलिस एसएसपी सिजावल सैयद इमदाद अली शाह जी हिदायत ते पुलिस जे मुख्तलिफ डीएसपीस एसएचओ समेत पुलिस 18 साल ॿिए ॾींहं ते बि कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। मंशात फरोशन जा ठिकाना मसमान किया विया आहिनि, जॾहिं त रटा जे मुकामी मौजूदीन सियासी समाजी धरिन पीपी जे अगवान हाजी यार मोहम्मद सुमरो फिर पुलिस जी अहिड़ी कार्रवाई जी हिमायत कई आहे। एसएसपी सिजावल सैयद इमदाद अली शाह जो चवणु आहे त नोगो एरिया रटा ॻोठ समेत जिते भी मंशात फरोश ॾोहारे रोपोश हूंदा उन्हनि खे हरगिज़ बख्श न कयो वेंदो। ऑपरेशन जारी आहे। इंशाअल्लाह मंशात फरोशन खे कानून जे कटेरे में आंदो वेंदो।